सबको न्यूज़ जे ज़िले उमरकोट जे रिपोर्टर सैयद अब्दुलरहमान शाह उमरकोट ज़िले में पंहिंजे सौट जे सहकार सां शहीद बलक़ीस चانڈيو आर्गनائيزيشن जी आफिस जो आगाज़ करे छॾियो। शहीद बलक़ीस चانڈيو आर्गनائيزيشن हिकु इंसानी हक़नि ते कमु कंदड़ इदारो आहे जेको लीगल एड फराहम कंदो आहे। तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त सैयद अब्दुलरहमान शाह काफ़ी अरसे खां ज़िले उमरकोट में समाजी वर्कर तौरु कमु कंदो रहियो आहे ऐं माण्हुनि जी भलाई लाइ जाखोड़ींदो रहियो आहे ऐं हिन सबको न्यूज़ में शामिल थी तमामु घणी ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। सैयद अब्दुलरहमान शाह वधीक चयो त कोरोना वायरस जे करे लॉकडाउन आहे, शहर खुलण खां पोइ ऑफिस खे अञा बहितर कयो वेंदो ऐं सबको जे प्लेटफॉर्म तां अबोझ ऐं बेसहारा माण्हुनि जी कानूनी मदद कई वेंदी ऐं उन्हनि जो आवाज़ सबको न्यूज़ जे ज़रिए ऐवाननि ताईं पहुचायो वेंदो। साईं तव्हां सबको चैनल जी तरफ़ां रिपोर्टर थिया आहियो, तव्हांखे मुबारकूं हुजनि। महिरबानियूं ख़ैर मुबारकूं लख मुबारकूं। मां तमामु सबको न्यूज़ चैनल जो थोराइतो ऐं शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे इन क़ाबिल सम्झो ऐं इंशाअल्लाह वधि खां वधि मां इहा कोशिशि कंदुसि त सबको न्यूज़ चैनल जो इदारो जेको आहे सो अॻिते हली कामयाबी माणे ऐं इंशाअल्लाह ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियारियूं। जिते बि को मसइलो मसाइल थींदो उन ते इंशाअल्लाह पहिरीं सबको न्यूज़ चैनल जल्द खां जल्द जेको आहे सबको टीम उते पहुची ऐं ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियारींदी ऐं उन लाइ करे ई असां मिली जुली करे ही हिकिड़ी आफीस ज़िले उमरकोट नज़दला वारे चौक ते जेको आफीस खोली आहे जेको ग़रीब माण्हुनि जा मसइला मसाइल ॿुधूं ऐं उनखे अॻिते हलायूं। महिरबानी तमामु थोराइतो आहियां।